सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब ॿियों सबक ॿियों। प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो उनवान आहे नंबर लाइन। असां नंबर लाइन जे बारे में पढ़ंदासीं। सिंधी में हिनखे चवंदा आहियूं अददी लीक। हिकु लाइन पायूं जेकॾहिं जेका मां हिन स्क्रीन ते पाती आहे ऐं हिन में के बि ॿ नंबर लिखूं। मां लिखियो आहे 0 ऐं 1। रेशनल नंबर खे असां कीअं था प्लेस करे सघूं, यानी रेशनल नंबर खे असां हिननि जे विच में कीअं था प्लेस करे सघूं। ही सॼा अदद आहिनि न, ही सॼा अदद आहिनि 0 ऐं 1, ॿ सॼा अदद आहिनि। ऐं अव्हांजे बुक में हिकिड़ो शर्त ऐं हिकिड़ी स्टेटमेंट लिखियल आहे जंहिंखे असां चऊं त हिकिड़ी हक़ीक़त लिखियल आहे। ऐं उहा हक़ीक़त इहा आहे त देयर आर इनफाइनाइट rational numbers between any two numbers, यानी किन बि ॿिनि विच नंबरनि जे विच में इनफाइनाइट रेशनल नंबर थींदा आहिनि। इनफाइनाइट जो मक़सदु इहो आहे लामहदूद। ठीकु आहे, यानी 0 ऐं 1 ॿ सॼा अदद खयां आहिनि। हाणे अचो त ॾिसूं कीअं था इहे लामहदूद हिन में थियनि। हिकु त असांजी अददी लीक इन जे लाइ यूज़ थींदी आहे त ॾिसूं रेशनल नंबर काथे प्लेस कयूं। ठीकु आहे, मिसाल हिन खां अॻियां हिते लाइन हुजे आहे, हिते मां चवां 2, वरी हलंदो वञा 3, 4, 5, पर हाणे मां चवां 0.5 काथे ईंदो, 0.8 काथे ईंदो, 1.2 काथे ईंदो, त उहो बि मां करे सघां थो। छो त 0 आहे, 0 खां पोइ ईंदो आहे 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9, पोइ 1। अगर वरी 1 खां अॻे हलंदुमि त 1.1, 1.2 ऐं हली वरी 2 खां अॻे वेंदुमि त वरी 2.1, 2.2, ईअं मतिलबु नंबर हलंदा वेंदा। ठीकु आहे। सो अददी लीक ॾाढी कम जी आहे। छाजे लाइ? जो हिन में असां रेशनल नंबर खे पुट कंदा आहियूं ऐं प्लेस कंदा आहियूं। मतिलबु असांखे सवालु ईंदो त बाबा 1/2 रेशनल नंबर आहे, हिनखे अददी लीक ते ज़ाहिर कयो। हाणे अददी लीक ते ज़ाहिर करण लाइ असांखे कीअं ख़बर पए त 1/2 काॾे वेंदो, कहिड़े हिसाब सां किथे ईंदो। उन ई करे असांखे पहिरियां करणी पवंदी आहे वंड। ठीकु आहे, छा करणी पवंदी आहे? वंड। मथियों नंबर ख़बर अथव अंदरि ईंदो ऐं हेठियों नंबर हेॾे ॿाहिरि ईंदो। हाणे अंदरियों नंबर त नंढो थी वियो, इन ई करे छा कंदासीं? 0 ॾहाई ॾींदासीं त असांखे हिकिड़ो 0 मुफ़्त जो मिली वेंदो। हीउ 0 कीअं मिलियो? जो मथे 0 ॾहाई ॾिनीसीं, असांखे 0 मिली वियो। हाणे 2 जी टेबल में 10 ईंदा आहिनि। 2 जे खोड़े में 5 ॾूं 10। ठीकु आहे। सो असांजो जेको हिते 0 अची वियो, पाछी 0 अची वई, त माना असांजो जवाबु छा आयो? 0.5। ओ ही रहियो 0.5। त मां चई सघां थो त हिते मुंहिंजो जेको नंबर आहे उहो एक्चुअली ईंदो मुंहिंजो रेशनल नंबर। ठीकु आहे। रेशनल नंबर जेको मां खे जेको क्वेश्चन मिलियो आहे त बाबा हिन 1/2 खे प्लेस करे ॾेखारे, मां प्लेस करे छॾियो। ठीकु आहे न, मां हिते हिकिड़ी लकीर ॾेई ऐं मां पंहिंजो नंबर लिखी छॾींदुमि 1/2, त मुंहिंजो हिते आयो। जेकॾहिं 0.5 न हुजे, 0.8 हुजे त मां हिनखे हिते कयां, ऐं जेकॾहिं अञा 0.9 हुजे त मां हिते लाइन पाए हिते ठाहियांसि। ठीकु आहे। सो कोई बि रेशनल नंबर अगरि तव्हांखे मिले ऐं हुनखे अददी लीक ते ज़ाहिर करिणो हुजे त पहिरियों कमु कहिड़ो आहे? वंड जो। पहिरियों असां वंड कंदासीं, उन खां पोइ जेको जवाबु ईंदो उनखे असां हिते प्लेस कंदासीं। ठीकु आहे। ऐं हीउ जेको पाण हिते पढ़ियोसीं इनफाइनाइट, लामहदूद नंबर। त लामहदूद जो मक़सदु छा आहे? लामहदूद जो मक़सदु इहो आहे त 0 ऐं 1 जे विच में 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 रुगो नंबर न आहिनि, छो त 9 त महदूद आहिनि न, लामहदूद आहिनि। छो लामहदूद आहिनि? तव्हांखे मां ॿुधायां थो। 0 खां पोइ छा ईंदो आहे? 0.1, 0.2, वरी 0. हलंदो वेंदो 9, पोइ 1 न। 0 खां पोइ 0.01 बची सघे थो, 0.0001 बची सघे थो, 0.000001 बची सघे थो, 0.00002 बची सघे थो। मतिलबु हिन खे नंबर खे तव्हां केॾो बि चुके वञो,
अलाए केतिरो नंढे में नंढो नंबर थी सघे थो। ठीकु आहे न, हिनखे केॾो बि नंढो कयो 0.000 तव्हां करोड़ ज़ीरो ॾेई वञो त बि तव्हांजो हिन नंबर जे विच में ई ईंदो। छो त पहिरियों आहे 0 ऐं पोइ आहे 0.1, हिननि जे विच में ई हज़ार नंबर अची सघनि था त 0 ऐं 1 जे विच में त अलाए घणा नंबर ईंदा। ठीकु आहे न। सो 1 ऐं 2 जे विच में अगरि चऊं घणा नंबर ईंदा त तव्हां चवंदव अनलिमिटेड नंबर ईंदा। 1.1 बि हिते ई हूंदो, 1.01 बि हिते ई हूंदो, 1.0001 बि हिते ई हूंदो, 1.00001 बि हिते ई हूंदो, या 4 बि हिते ई हूंदो। ठीकु आहे। सो हिननि जे विच में बि अलाए केतिरा नंबर अची सघनि था। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ही जेके पाण ही कढूं था डेसिमल वारा नंबर, ॾहाई वारा, इहे कंहिं न कंहिं रेशनल जो जवाबु हूंदा आहिनि न। ॾिसो हे छा हुयो, हे रेशनल नंबर हुयो, हिन जो जवाबु ॾहाई में आयो न, यानी रेशनल जो जवाबु आयो न ॾहाई में। सो ॾहाई वारा ही जेके बि सभु नंबर आहिनि न, ही सभु जो सभु रेशनल आहिनि, रेशनल जो ई आंसर आहिनि। त जेकॾहिं हिननि ॿिनि नंबरनि जे विच में 0 ऐं 1 जे विच में केतिरा ई ॾहाई वारा नंबर अची सघनि था, त इन जो मक़सदु आहे त हिननि ॿिन्ही जे विच में केतिरा ई रेशनल नंबर अची सघनि था। ॾहाई वारा नंबर अनलिमिटेड आहिनि, खुटंदा ई न। इन जो मक़सदु इहो, इन जो मतिलबु इहो त रेशनल नंबर यानी नातिक अदद खुटंदा ई न, अलाए केतिरा इन में अंदरि अची सघनि था, यानी जेतिरा असां समाए सघूं था। सो ॿारो, उमेदु आहे तव्हांखे अददी लीक सम्झ में आई हूंदी, ऐं कंहिं बि नंबर खे, रेशनल नंबर खे अवां किन बि ॿिनि नंबर्स ते, नंबर लाइन यानी अददी लीक ते ज़ाहिर करे सघो था। जेकॾहिं कंहिं रेशनल नंबर जो जवाबु अचे थो मिसाल 1.7, त यानी उहो नंबर हूंदो 1 ऐं 2 जे विच में। जेकॾहिं अचे थो मिसाल 4.01, त इहो सम्झो त 4 खां शुरू थींदो ऐं 5 जे विच में हूंदो। ठीकु आहे न। सो 4 खां पोइ मिसाल पहिरियां ईंदो आहे 4.1, 4.2 ऐं हलंदा वेंदा नंबर। सो कोई बि नंबर अचे, अगरि तव्हांखे मिसाल ए नंबर अचे थो ऐं हिन जो कोई जवाबु अचे, त तव्हां हिन जो पहिरियों ॾहाई में जवाबु कढो। ठीकु आहे। ॾहाई में जवाबु कढी पोइ ॾिसो त तव्हांखे नंबर लाइन मिलियल हूंदी, पाण ई मिलियल हूंदी, या तव्हांखे ठाहिणी पवंदी। ठाहींदव कीअं, तव्हां फुटपटी कढंदव ऐं ॾिसंदव त मुंहिंजो जवाबु कंहिंजे विच में थो अचे। 1, 2, 5, हिन जो मक़सदु इहो आहे त 1 ऐं 2 जे विच में ईंदो, 1 ऐं 2। पोइ हिन में तव्हां विच ते हिकिड़ी लाइन ठाहींदव जेका 0.5 हूंदी आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ताईं तव्हां हिनखे नंढियूं नंढियूं लाइनूं ठाहींदव। पोइ ॾिसंदव त हीउ 1.5 आहे, त यानी E1 आहे, त हीउ 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5, त तव्हां हिते प्लेस करे छॾींदव। अगरि तव्हांखे त ॾहाई वारो नंबर प्लेस कयो त ॾहाई वारो कयो, जे चयो त ॾहाई वारो न कयो, एक्यूरेट जेका असां तव्हांखे ॾिनी आहे, रेशनल नंबर ॾिनो आहे, उहो कयो, त पोइ तव्हां हिते 3/2 करे सघो था। ठीकु आहे। उमेदु तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो, अददी लीक, ऐं जल्दी नेक्स्ट वीडियो अपलोड कंदुमि। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।